नाज़रीन, ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं सरकारी नौकरनि ते पाबंदी वारो केस सिंध हाई कोर्ट जा सख़्त रिमार्क्स। हुकूमत वञी रही हुई डिप्टी कमिश्नर्स के सरकारी ओपन ऐं ब्लैंक पेपर ते सरकारी नौकरियूं ॾियण जो चयो वियो। जस्टिस ज़फ़र राजपूत इहो चयो आहे। जस्टिस ज़फ़र राजपूत वधीक चयो आहे त डिप्टी कमिश्नर्स खे चयो वियो फिलाणो माण्हू अचे थो, नौकरियुनि जो आर्डर ॾेई छॾियो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾिना आहिनि त सरकारी नौकरियुनि में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जो ख़्यालु रखणो आहे, इदारनि खे तबाह थियण न ॾींदासीं। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत पारां स्टे ऑर्डर बावजूद सेसी में नौकरियूं ॾियण ते कावड़ जो इज़हार, 6 महीननि अंदरि रिकॉर्ड बि पेश करण जो हुकुम। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो त अॻु में ट्रांसपोर्ट जो इदारो SRTC हूंदो हो, उनखे बि तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे। अदालत ग्रेड 1 खां 15 ताईं जे सरकारी नौकरियूं ॾियण ख़िलाफ़ स्टे में 15 जनवरी ताईं वाद करे छॾी आहे। ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं सरकारी नौकरियुनि ते पाबंदीअ वारो केस सिंध हाई कोर्ट जा सख़्त रिमार्क्स। जस्टिस ज़फ़र राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हुकूमत वञी रही हुई डिप्टी कमिश्नर्स खे सरकारी ओपन ऐं ब्लैंक पेपर ते सरकारी नौकरियूं ॾियण जो चयो वियो। हुन चयो त डिप्टी कमिश्नर्स खे चयो वियो फिलाणो माण्हू अचे थो, नौकरियुनि जो आर्डर ॾेई छॾियो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾींदे वधीक चयो आहे त सरकारी नौकरियुनि में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जो ख़्यालु रखणो आहे, इदारनि खे तबाह थियण न ॾींदासीं। अदालत ग्रेड 1 खां 15 ताईं जे सरकारी नौकरियूं ॾियण ख़िलाफ़ स्टे में 15 जनवरी ताईं वाद करे छॾी आहे। ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं सरकारी नौकरियुनि ते पाबंदीअ वारो केस सिंध हाई कोर्ट जा सख़्त रिमार्क्स। जस्टिस ज़फ़र राजपूत चयो आहे त हुकूमत वञी रही हुई डिप्टी कमिश्नर्स के सरकारी ओपन ऐं ब्लैंक पेपर ते सरकारी नौकरियूं ॾियण जो चयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आज़म ज़ोरानी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट जे जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत बदल सिंगल बेंच मुख़्तलिफ़ खातनि में 1 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि ते पाबंदी जे ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते अॼु मुख़्तसर ॿुधणी बाद स्टे ऑर्डर में 15 जनवरी ताईं यानी 1.5 महीने ताईं वाद करे छॾी आहे। इन सां गॾोगॾु अदालत सेसी में जेके भर्तियूं थियूं आहिनि उन्हनि जो समूरो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। अदालत पंहिंजे हुकुम में सेसी खे हिदायत कई आहे त हू अदालत पारां स्टे ऑर्डर जारी थियण वारी तारीख़ खां 6 महीना अॻु भर्तियुनि जो जेको मुकमल प्रोसेस थियो आहे, जंहिंमें उमेदवारनि खां दरख़्वास्तूं घुराइण खां मेरिट लिस्ट ताईं समूरा जेके तफ़सील आहिनि उहे ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश कया वञनि। अॼु अदालत पहिरीं सुबुह जो केस जी ॿुधणी शुरू कई त फ़रोग़ नसीम जेको एमकिम जो वकील आहे उहो पेश न थियो, जंहिंखे अदालत घुरायो, जेको बाद में जेको अदालत में पेश थियो ऐं उन अदालत ॾाढो इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त सिंध हुकूमत अदालत जे स्टे ऑर्डर जे बावजूदि गैर कानूनी तौर ते भर्तियूं कयूं आहिनि ऐं वॾे पैमाने ते जेके ऑर्डर्स आहिनि उहे बाद में जारी कया विया। न रुगो ऑर्डर जारी कया विया पर गैर कानूनी तौर ते मुलाज़िमनि खे पघारूं बि जारी थियण जो सिलसिलो शुरू कयो वियो, जेको कानून ऐं अदालत जे हुकुम जे ख़िलाफ़ आहे। जंहिं ते अदालत जेको आहे अॼु सेसी खे हिदायत कई आहे त हू भर्तियुनि जो मुकमल रिकॉर्ड पेश करे। उन सां गॾोगॾु अदालत भर्तियुनि वारे हुकुम में 15 जनवरी ताईं वाद करे छॾी आहे। जी, वॾी महिरबानी आज़म ज़ोरानी तफ़सील ॾियण जे लाइ।